बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिनमत जूं हेडलाइंस। जैकबाबाद में मारफाणी बरादरी पारां नौजवान के कत्ल करण खिलाफ कोरेजा बरादरी जो एहतजाज। गुज़िरियल ॾींहुं आबाद थाणे जी हद ॻोठ शोएब ख़ान कोरेजो में मारफाणी बरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान वकार कोरेजो जे कत्ल ऐं जाबदारनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ कोरेजा बरादरी जे सवें माण्हुनि सिंध बलोचिस्तान खे मिलाईंदड़ क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रहंदो। मोहन जो दड़ो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़त्ल। अणसुञातल हथियारबंदनि गाजी देरे लाड़े वटि फायरिंग कंदे ॻोठ मीर ख़ान गबोल वासी 25 वरनि जे गुलज़ार गबोल खे क़त्ल करे छॾियो ऐं फ़रार थी विया। इत्तला मिलण ते फतेहपुर पुलिस पहुची नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ ॾोकरी अस्पताल खणाए वई। मक़तूल जे वारिसनि मूजिबि असांजे नौजवान खे अली हसन गबोल जी धुर क़त्ल कयो आहे। मक़तूल जे भाउ जान मोहम्मद गबोल प्यार जो परिणो कयो हो, जंहिंजो फ़ैसिलो बि थियो हो। इन बावजूदि असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। सोबतपुर में 2 ॿारड़ा तलाव में बुॾी विया, हिकु फौत, ॿियो ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। गुल टाउन में तलाव में विंझंदड़ 11 वरनि जो आमिर शेख ऐं मुनीर शेख बुॾी विया, जन खे इलाइक़े वासियुनि ॿुॾंदे ॾिसी कढी वरितो, जन मां आमिर शेख फौत थी वियो, जॾहिं त मुनीर शेख खे बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। होॾां अस्पताल में एम्बुलेंस न हुजण करे वारिस नीगर जे मर्द खे प्यादल घर खणी विया। फौती ॿारड़े जो ताल्लुक़ जैकबाबाद सां ॿुधायो पियो वञे, जेको सोबतपुर माइटनि वटि घुमण आयो हो। शिकारपुर पुलिस पारां हिकु ॾींहुं अॻु अगवा थियल नौजवान खे बाज़ियाब कराइण जी दावा। गुज़िरियल ॾींहुं मच्छी जे फार्म तां मारफाणी कोरेजा बरादरी में झेड़ो थी पियो, जंहिं तां मारफाणी बरादरी जे हथियारबंदनि पारां नौजवान अल्ताफ़ उर्फ मोरियो कोरेजो खे अगवा कयो वियो हो, जंहिंखे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। DSP सुल्तानकोट मलिक मुबारक अली ॿुधायो त मुग़वी नौजवान खे बाज़ियाबी लाइ शिकारपुर ज़िले जी पुलिस नफ़री साण करे मारफाणियुनि जे ॻोठनि ते चढ़ाई करे ऑपरेशन कयो, जितां नौजवान खे हिकु घर मां बाज़ियाब करायो आहे। मीरपुर बुरड़ो में बुरड़ा बरादरी पारां मटास अफ़गान संदसि पुट मथां कातिलानो हमिलो। मेरान टीचर्स एसोसिएशन सिंध तालका ठुल जे सदर अख्तर अली आराई ऐं संदसि पुट मथां बुरड़ा बरादरी जे माण्हुनि पारां हमिलो कयो वियो। इत्तला ते पुलिस पहुती, हमलावरनि पुलिस सां बि मुंहमारी कई ऐं बाद में फ़रार थी विया। होॾां पुलिस अख्तर आराई जी फ़रियाद ते 10 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे, जॾहिं त हिन महिल ताईं का गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। मटास जे मरकज़ी अॻवान हक़नवाज़ नूनारी, ज़िले सदर अब्दुल ख़ालिक बुरड़ो ऐं ॿियनि वाक़े जी मज़म्मत कंदे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी घुर कई आहे। सकरंड में मोटरसाइकिल चोरी कंदे चाबी चोर के शहरिन सोघो करे वरितो। खानज़ादा पाड़े में शहरी जी मोटरसाइकिल चोरी कंदड़ मुबैना चाबी चोर आसिफ चांडियो खे शहरिन पकड़े लतन मुक्कन जो वस्कारो लाइ ॾिनो। इत्तला ते पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार करे अणसुञातल हंधि मुंतकिल करे छॾियो। पुलिस ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार चोर कुझु महीननि खां जेल में हो ऐं आज़ाद थींदे ई ॾोह करणु शुरू करे छॾिया। गुल्ली शाकरी में सईद ख़ान लुंड वारे सेंटर तां मुस्तहक औरतनि जे पैसनि मां कटौती जारी। ॻोठ सईद ख़ान लुंड जे एहसास किफ़ालत सेंटर ते मुस्तहक औरतनि जी रक़म मां कटौती जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे। मुस्तहक औरतनि जी दांह ते आबादगार पुलिस हिकु डिवाइस होल्डर खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो। ऐं मटियारी में ज़िले इंतज़ामिया पारां मुनाफ़े ख़ौरनि मथां ॾंड, SOPs जी ख़िलाफ़ वर्ज़ी ते दुकान सील। असिस्टेंट कमिश्नर्स ऐं मुख़्तियारकारनि पारां डेप्यूटी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह जी हिदायतनि ते रमज़ान ऑर्डिनेंस, हथरादू महांगाई ऐं SOPs ते अमल करण लाइ दौरा कया विया, जंहिं दौरान ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ 200 खां वधीक मुनाफ़े ख़ौरनि ते 51,200 रुपया ॾंड विधो वियो, जंहिं त SOPs जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते 7100 रुपया ॾंड हणण सां गॾोगॾु दुकान सील पिणु कयो वियो। ये हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।